मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां इमदाद अली ओढो अव्हां खे भलीकार चवां थो। असांजी अॼोके कचहरी प्रोग्राम में सिंध जे अदीब, दानिश्वर, नाविल नवीस, ॿोली जे माहिर ऐं सहाफ़त में नवां गस रोशनास कराईंदड़ सिंध धरती माउ जे इंतिहाई वफ़ादार ऐं कुर्बाइते फर्ज़ंद, जंहिं पंहिंजी समूरी हयाती सिंध जे मज़ामती अदब लाइ अर्पे छॾी, साईं सिराजुल हक़ मेमण, असां तव्हां ऐं समूरनि सुञाण सिंध वासियुनि खे विछोड़े जो दाग़ ॾेई 2 फरवरी 2013 ते ही फ़ानी जहान हमेशा लाइ छॾे वियो आहे। असांजो कचहरी प्रोग्राम खेसि भेटा ॾियण लाइ तरतीब ॾिनो वियो आहे। हिन प्रोग्राम जी शुरूआत सिंध जे ॾाहे साईं रसूल बख़्श पलीजे जे लफ़्ज़नि सां कयूं था, जेके हिन सिराज साहिब जे विछोड़े ते चया आहिनि। सिराज जहिड़े माण्हूअ जे विछोड़े जो ज़िक्र करणु त काफ़ी मुश्किल मसइलो आहे। क़ौमी यगाने सिराज जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। हिकु विख बि पोइते न हटंदड़ साबित क़दम तरक़ी पसंद अदीब, दानिश्वर, बेमिसाल नाविल नवीस, कानूनदान, दिलबर दोस्त, प्यारो भाउ सिराज सिंध जो नह खां चोटी ताईं अमुल ऐं ख़ुशनसीब इंसान हो। समूरी ज़िंदगी पंहिंजनि पेरनि ते बीही पंहिंजी मज़लूम क़ौम ऐं वतन लाइ सोचींदो ऐं लोचींदो रहियो। कंहिंजे बि अॻियां कंध हेठि न कयाई, कॾहिं बि कुर्सी ऐं उहिदे लाइ न वाझायाई। सिराज न रुगो अॼोके ज़िंदा दिल नस्ल जी दिलनि पर केतिरनि ई ईंदड़ सुजाग नस्लुनि जे ज़हनुनि ऐं दिलनि में ज़िंदा रहंदो, खेनि पंहिंजे नक्शे क़दम ते हलण लाइ उत्साह ऐं हिमत ॾियारींदो रहंदो। सामईन, सिंध जे अरॾे पुट सिराज मेमण खे भेटा ॾियण लाइ ही चंद लफ़्ज़ हुया सिंध जे ॾाहे साईं रसूल बख़्श पलीजे जा। साईं सिराज मेमण ज़िंदगीअ जे हर शोबे ख़ुसूसन कानून, सहाफ़त ऐं अदब में पंहिंजी कमिटमेंट सबबि अरूज ते पहुतो ऐं अहिड़ी त मेराज माणियाई जेसिताईं हक़ सच जी वेड़ जारी आहे। दुनिया में जदोजहद कंदड़ क़ौमुनि लाइ सिराज साहिब जो कयल कलमी पोरियो इन्हनि खे वेड़ लाइ उत्साहींदो रहंदो। सिराज साहिब सिंधी अदब में सिंधी क़ौम खे उहो इल्मी ज़ख़ीरो ॾिनो आहे जंहिंजो को मट कोन आहे। हिन जो कलमी पोरियो 63 सालनि ते ॿधलु आहे। हिन इंतिहाई संजीदगीअ सां दुनिया जे अदब खे पढ़ियो ऐं सिंधी क़ौम खे नायाब क़िस्म जूं लिखणियूं ॾिनियूं। सिराज साहिब इल्म, अदब, ॿोली ऐं सहाफ़त जे हवाले सां अहिड़ियूं लिखणियूं जंहिंमें नाविल, अफ़साना, कहाणियूं, अख़बारनि में लेख, जंहिंसां सिंधी क़ौम जो नालो रोशन कयो ऐं पाण अहिड़ी मंज़िल माणियाई जंहिं सबबि दुनिया जो अहिड़ो रोशन तारो बणिजी वियो जेको हमेशह पंहिंजी ताबनाकीअ सां चमकंदो रहंदो।
सिराज साहब सिंधी क़ौम खे पंहिंजी पूरी इल्मी ॾात सिंध जे इश्क सबबि अर्पे छॾी। उन्हनि लाइ अहिड़ो इल्मी ज़ख़ीरो छॾे वियो आहे जंहिंसां क़ौमी जदोजहद वारे वाटीअड़नि खे हमेशह लाइ उत्साहींदड़ मवाद मिलंदो। सिंध जी तारीख़ पंहिंजे पर में शानदार माज़ी रखे थी। सिराज साहब इन खे मज़ामती अदब जो रंग ॾेई ॼण सिंधी क़ौम खे आजपे वारी वेड़ जो जामे ऐं काराइतो हथियार ॾेई वियो आहे। सिराज साहब जा ही उहे हथियार आहिनि जंहिंखे असांजो नस्ल पढ़ी पंहिंजी ज़िंदगीअ में इख़लाक़ी, इल्मी ऐं क़ौमी जदोजहद में पाण भरो थी सघे थो। जीअं सिराज साहब जो नाविल पढ़ाॾो सोई सॾ, मरण मूं सी आव, जंहिंमें क़ौमी मज़ामती जंग जे हवाले सां इंतिहाई ड्रामाई अंदाज़ में सिंध में गोरीला वेड़ जी मंज़रकशी कई वई आहे ऐं सिंधियुनि खे पंहिंजी धरतीअ जे बचाव लाइ दिलेरी सां विढ़ंदे ऐं धरती माउ तां क़ुर्बान थींदे ॾेखारियो वियो आहे। सिराज साहब सां बि मुंहिंजूं अक्सर मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। मेट्रोपोल होटल कराचीअ में असां अवामी आवाज़ लाइ इंटरव्यू बि कयोसीं। मूंखे सिराज साहब जी हिकु ॻाल्हि हमेशह यादि रहंदी आहे। जॾहिं मूं कराचीअ मां अवामी आवाज़ जारी पे कई, इन जे इब्तिदाई मरहले में हुयासूं। ॾाढियूं ॾुखायूं ऐं रुकावटूं हुयूं ऐं दोस्त रोकींदा हुया त अख़बार कढणु सा बि रोज़ानी कराचीअ मां ॾाढो ॾुखियो कमु आहे, हिन कम में हथु न विझो त बहितर आहे। मुंहिंजी इन सिलसिले में जॾहिं सिराज साहब सां कचहरी थी त ॾाढो ख़ुशि थी चयाईं त अणधूरी ऐं सिंध दोस्त अख़बार जी सख़्तु ज़रूरत आहे। मूंखे चयाईं त तूं नज़रियाती माण्हू आहीं, क़ौमी जदोजहद में हिसो वरितो अथई, सिंध सुजाग जो बि तजुर्बो तोखे आहे, तूं ज़रूरु कामयाबु थींदे। सिराज साहब उन वक़्तु हिकु अहम ॻाल्हि बि कई त जिते मक़सदु हूंदो आहे उते पैसो सेकेंडरी हैसियत रखे थो। जॾहिं हिन सां मुलाक़ात जो मौक़ो मिलंदो हुयो त वॾो उत्साह माणींदो हुयुसि। सामाईन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जो अॼोको प्रोग्राम असां साईं सिराजुल हक़ मेमण लाइ भेटा ॾियण लाइ पेश करे रहिया आहियूं। हिन मुख़्तसिर प्रोग्राम में असांजे ॾांहनि साईं सिराजुल हक़ मेमण मुतलिक़ जेके वीचार वंडिया आहिनि ऐं खेसि भेटा पेश कई आहे, उन्हनि मां डॉक्टर लखू लोहाणो, चेयरमैन वर्ल्ड सिंधी कांग्रेस, अॻूणो वीसी मज़हरुल सिद्दीकी, मान वारो अमर जलील, मान वारो कलंदर शाह लकियारी, मान वारो एजाज़ कुरैशी ऐं मान वारो मदद अली सिंधी शामिल आहिनि। इन खां सवाइ जिन महिरबान कलमकारनि मुख़्तलिफ़ अख़बारुनि में लेख लिखी सिराज साहब खे ख़िराज तहसीन पेश कयो आहे, उहे लेख अवां जी ख़िदमत में पेश कंदासूं। जिन महिरबान दोस्तनि जा लेख आहिनि उन्हनि में मान वारो ताज जोयो, मान वारो नसीर मिर्ज़ा, मान वारो रखियल मोराई, डॉक्टर गफ़ूर मेमण, डॉक्टर अयूब शेख, मान वारो तारिक अज़ीज़ शेख ऐं अवामी आवाज़ जो एडिटोरियल बि शामिल आहे। सामाईन, प्रोग्राम जी शुरूआत करियूं था। डॉक्टर लखू लोहाणो, जनरल सेक्रेटरी वर्ल्ड सिंधी कांग्रेस जा वीचार पेश करे रहिया आहियूं। जीअं त डॉक्टर लखू लोहाणे ज़ाती तरह कुझु वक़्तु सिराज साहब सां गॾिजी कमु कयो आहे ऐं हिन जी शख़्सियत खे वेझड़ाई सां ॾिठो आहे। अचो त डॉक्टर लखू लोहाणे जा वीचार गॾिजी ॿुधूं। साईं सिराजुल हक़ मेमण तमामु सॼी सिंधी क़ौम लाइ हिन ॾुखे वक़्त में ऐं वधीक दुखदायक ॻाल्हि आहे। ऐं साईं सिराज जहिड़ा माण्हू तारीख़ साज़ माण्हू थियनि था। मुंहिंजो जेको पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे, साईं सां गॾु मूं सर्वेंट्स ऑफ सिंध सोसाइटीअ में गॾिजी कमु कयो हो। उनजे नतीजे में वेझड़ खां ॾिसण जो मौक़ो मिलियो। इलाही सिंध जा दानिश्वर ॾिठा आहिनि ऐं तमामु वॾा माण्हू आहिनि, पर साईं सिराज ज़हानत जे हिसाब सां इलाही सारनि दानिश्वरनि खां तमामु मथे ऐं हुनजी पंहिंजी प्रोफेशनल ज़िंदगी बि हुई, पर उन खां पोइ जेका हुनजी कंट्रीब्यूशन आहे सिंध जी जदोजहद में साञ प्रोवाइड करणु, अदब में एॾो वॾो फ़नकार। मिसाल तौरु तव्हां यानी हिन माण्हूअ पंहिंजी ज़िंदगीअ में 5-6 नावल लिखिया, 2 कहाणियुनि जा मजमूआ आहिनि। उन खां पोइ अकी 4 सभनि जे तइदाद में लिटरली
जेके कालम जेके हिलाल पाकिस्तान, ख़ुदि हिलाल पाकिस्तान जेका सिंधीअ में अख़बार शुरू थी, उन सिंधी सहाफ़त में हिकिड़ो नओं सिंधी सहाफ़त जो बुनियादु विधो। हिन सभु तरक़ी पसंद सुञाण माण्हू ऐं उन्हनि खे मेड़े चूंडे ऐं हिलाल पाकिस्तान में अख़बार में आंदो। उन जेके एडिटोरियल्स आहिनि ऐं तमामु बहादुरीअ सां, जुरत सां, ऐं या तमामु अहम किताब जेको नावल जी शिकिल में जेको सिंध जी तारीख़ आहे, छाकाणि जो यूरोप में त इहो रवाज काफ़ी आम आहे त तारीख़ खे फिक्शन जे या अदब जी शिकिल में पेश कजे, पर ऐं सिंध में बि इन क़िस्म जूं इलाही कोशिशूं थियूं आहिनि। अली बाबा जो नावल लिखियलु आहे, पर जेको पढ़ाॾो सोई सॾु, उहो सिंध जी मज़ामती जेका तहरीक आहे ऐं सिंधी तारीख़ जो हिकिड़ो बदतरीन दौरु अरगोन तुरखाननि, ऐं उन में सिंधी माण्हुनि जंहिं बहादुरीअ सां ऐं जंहिं जुरत सां ऐं ॿाहिरियुनि हमले आवरनि जो मुक़ाबिलो कयो आहे ऐं कॾहिं बि आण कान मञी आहे, उहो एॾो त इंस्पायरिंग आहे। ऐं जॾहिं असीं अञा नंढा आहियूं ऐं तॾहिं इहो नावल पढ़ियो आहे, न सिर्फ़ु असां, पर मूंखे पक आहे त सिंध जो जेको नौजवान नसुल या अॼु उहा टही जेका 40-50 जे ॾहाके में आहिनि, उन्हनि जे लाइ सिराज जूं लिखणियूं तमामु वॾी इंस्पायरेशन ऐं जो सबबु आहिनि। ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उहे जेके लिखणियूं आहिनि उनखे वरी छपराइजे ऐं उन्हनि जी जेका अहमियत आहे सा मौजूदा सूरताल में अञा बि तमामु घणी वधी वई आहे। जॾहिं सिंध ते हर तरफ़ खां वार आहे ऐं सिंध जी मज़ामती जेका तहरीक आहे उनखे माठो हर तरफ़ खां मज़हबी बुनियाद परस्ती हुजे या मुख़्तलिफ़ जेके अटकलूं हुजनि ऐं चो तरफ़ जेको आहे सो शहरनि में जा दहशतगर्द हुजनि ऐं सॼी एस्टेब्लिशमेंट हुजे, उहा कोशिशि थी करे त सिंधी माण्हुनि जी जेका मज़ामती तहरीक आहे उनखे माठो कजे, कमज़ोर कजे, हीणो कजे। उन में साईं सिराज जूं जेके लिखणियूं आहिनि उन्हनि जी पढ़णु सॼे सिंधी आउं सम्झां थो त सिंध में थिए हीअं थो त जेके किताब छपजनि था हिकु दफ़ो छपजनि था ऐं उनखां पोइ वरी गुम थी था वञनि, लाइब्रेरियूं आहिनि कोन ऐं उहो सिस्टम आहे कोन को। ऐं सिंध जी सॼी सभु जेको बि नौजवान नसुल आहे जेको सिंध जी ऐं ही अदब जेको आहे सो उन दौर जी पैदावार आहे जॾहिं सिंध ते वञी मड़ियो वियो ऐं उनखां पोइ सिंध जे अदीबनि सिंध जी क़ौमी जेका जदोजहद हुई उनजे मोहड़ वारो किरदारु अदा कयो ऐं उन में तमामु वॾे पैमाने ते सिंध जा शाइर, अदीब, लेखक, कालम नवीस ऐं जिन सिंध जे माण्हुनि जो शऊर बि मथे कयो ऐं उहा वेड़ बि विड़ी। ऐं उन जेको अॻुवाणी वारो दस्तो हो साईं सिराज उन्हनि माण्हुनि मां आहे ऐं साईं सिराज जो मोकिलाए वञणु ॼण हिकिड़े बाब जी पुॼाणी आहे, छाकाणि हिकिड़ो जेको माण्हू आहे उहो हिकिड़े प्रोसेस जी पैदावार आहे ऐं उहो प्रोसेस यूनिक थिए थो। ऐं साईं सिराज इवन हाणे ताईं बि आख़िरी लम्हे ताईं बि मुख़्तलिफ़ फ्रंट्स ते साईं हिन वक़्तु सर्विस सर्विस सोसाइटीअ जो चेयरमैन हो ऐं सर्विस सर्विस सोसाइटीअ जे प्लेटफॉर्म तां हिननि ख़ुदि बेनज़ीर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद खे बि सिंध जे मुतलिक़ पहिरियों दफ़ो आउं सम्झां थो त जिन माण्हुनि सम्झायो सिंध जी हक़ीक़त ऐं जंहिं बेनज़ीर जे रवैये में वरी तब्दीली आंदी, आउं सम्झां थो त उन में जेको मुखी माण्हू आहे उहे 2 माण्हू हुआ, हिकिड़ो साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जे मोकिलाए वञण खां पोइ साईं सिराज मेमून साहिबु। ऐं आउं सम्झां थो त हीअ जेका पोइ जेका तब्दीली मोहतरमा बेनज़ीर में आई जेको सिंध जे मसइलनि खे उन पहिरियों दफ़ो तमामु वेझड़ाई सां महसूसु करणु शुरू कयो, उन में वॾे में वॾो जेको हथु आहे उहो साईं सिराज मेमून जो आहे। ऐं ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त माण्हू ज़ाहिर आहे माण्हू ईंदा, माण्हू इवेंचुअली वेंदा बि ऐं हर फ़र्द ते पंहिंजी हिकिड़ो तारीख़ी जवाबदारी आहे
पंहिंजे क़ौम जे लाइ कमु करण जी, ऐं आउं सम्झां थो त साईं सिराज मेमण पंहिंजी जेका जवाबदारी हुई उन खां तमामु घणो कमु करे पंहिंजी उहो फ़र्ज़ु निभाए ऐं वञी आरामी थियो आहे ऐं असांजे पोयां उहा जवाबदारी छॾे वियो आहे त उनखे असां अॻिते वधायूं। ऐं उमेदु आहे त सिंध जा जेके पढ़ियल लिखियल बाशौर माण्हू आहिनि उहो जेको मिशन आहे ऐं तमामु चुप चुपात सां, कॾहिं बि तव्हां न ॾिसंदव त साईं सिराज को तमामु वॾियूं सॼो वक़्तु हिकिड़े ख़ामोश ऐं बहादुर पंहिंजे धरतीअ सां प्यारु करण वारे माण्हू वांगुरु पंहिंजे धरतीअ लाइ पोरियो कंदो रहियो ऐं सिंध खे तमामु घणो कुझु ॾेई वियो आहे जंहिंमां असां हाणे ऐं असांजा पोयां नस्ल ज़रूरु फ़ाइदो वठंदा। ऐं साईं सिराज सिंध जी तारीख़ में हिकिड़ो जीअं आसमान में तारा थियनि था उन्हनि खे तारे वांगुरु सिंध जी तारीख़ में सदाईं रोशन रहंदो। सामईन, डॉक्टर लखू लोहाणो साईं सिराजुल हक़ मेमण साहब के भेटा पेश करे रहियो हो। सामईन, साईं सिराजुल हक़ मेमण जी शख़्सियत घण पासाई हुई, इन ई ते असां मुख़्तलिफ़ अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हाणे अव्हां जी ख़िदमत में सिंध यूनिवर्सिटी जे अॻूणे वीसी साईं मज़हरुल हक़ सिद्दीकी जंहिं सिराजुल हक़ मेमण बाबति ॻाल्हाईंदे चयो आहे त मां सम्झां थो त इन फील्ड में ऐं उन फील्ड खां अलावा बि, पर इन फील्ड जो ज़रूरु चवंदुसि, हिन वक़्तु मां को माण्हू नथो सम्झी सघां जो एतिरो हमाजहत हुजे, सम्झो न। जीअं मसलन पंहिंजो लैंग्वेज ऐं लिंग्विस्टिक्स जी ॻाल्हि आहे त अरबी सिंधी ज़बान ते हिन जो हिकिड़ो अहसान आहे जेको सिंधी ॿोली जी इब्तिदा वग़ैरह जे बारे में लिखियो ऐं उन ते वरी मुसलसिल उहो इन खे तहक़ीक़ कंदो रहियो, मनाज़रा कंदो रहियो। इहा वरी हाणे ताईं अचो जे कॾहिं उन तख़लीक़ जे मैदान ते, तख़लीक़ में केतिरी क्रिएटिविटी हुई। नावल जेको आहे उन में अञा ताईं सिराज जो को हमसरी कोन थो करे सघे, इहो इन जी तख़लीक़ वारी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इन जी आहे हिकिड़े इंटेलेक्चुअल हुअण जो जेसिताईं तालुक़ु आहे। इंटेलेक्चुअल हुअण खां मां इन खे चवां वॾी महान शख़्सियत हो, चाहे उनजो सियासत जे बारे नज़र वठो या तहक़ीक़ जे बारे में वठो या तनक़ीक़ जे बारे में ताईं वठो, त सिराज जो तव्हांखे मट न मिलंदो। मट ख़ासि करे इन करे न मिलंदो त उहे ख़ूबियूं जेके मिड़ई सिराज जी जो तारुफ़ हो उहो सभिनी हिकिड़े माण्हू में तव्हांखे मिली सघंदो। ऐं पंहिंजे सर्विस में सभिनी खां ब्रिलियंट ऑफिसर हो असांजे बैच में, ऐं हुनजा वॾा कंट्रीब्यूशन हुआ केसिस वग़ैरह जे डिसीजन में। ऐं पोइ वरी जॾहिं वकालत जे पंहिंजे मैदान में आयो त हिन वक़्तु पूरो जेको सम्झो टैक्स लॉ ऐं कंपनी लॉ में हिन जे निकसानी को कोन हो। ऐं जेसिताईं महिरबानी हुअण जो तालुक़ु आहे त अदीबनि, मुहक़िक़नि ऐं तख़लीक़ वारनि करण जो वॾो सरपरस्त हो ऐं उन्हनि जे लाइ हुन वॾा पंहिंजो ख़ैर जा कमु कया। इंस्टीट्यूशन हैदराबाद में पंहिंजो उहा हुन इस्टेब्लिश कई। ऐं मां सम्झां थो त हिन जहिड़ो इंसानु ख़ासि करे ॿोलीअ जे लिहाज़ खां ऐं तख़लीक़ जे लिहाज़ खां तव्हांखे पाए जो न मिलंदो। नावलिस्ट हिन खां मूं बहितर कोन ॾिठो आहे अञा ताईं सिंधी लिटरेचर में अचे। इहो वञणु हिन जो वॾो ख़्यालु थियो आहे, आसानी सां पुर कोन थींदो, पर हलणो सभिनी ने राह रबानी ते सभिनी खे आहे, ॿियो को माण्हू इहा ख़ुदा जा अहकाम आहिनि। सामईन, साईं सिराजुल हक़ मेमण सां घणो वक़्तु गॾु घारींदड़, ख़ुसूसन जॾहिं सिराज साहब हिलाल पाकिस्तान जो एडिटर हुयो त उन वक़्तु अमर जलील हिलाल पाकिस्तान में सिराज साहब जे इसरार ते लिखणु शुरू कयो हो। अमर जलील साहब सिराज साहब जी शख़्सियत खे कीअं था बयानु कनि, अचो त गॾिजी ॿुधूं। अवल त एॾा वॾा स्कॉलर्स ऐं लिखण वारा वेंदा न आहिनि, उहे पंहिंजी किताबनि में हर लाइब्रेरी में हर हंधि तव्हांखे हूंदा। अॼु खां 10 साल पोइ जेकॾहिं सिराज जो को किताब तव्हां खणंदो, रिसर्च ते हुजेसि या हुनजी ट्रायलॉजी जेका नावलनि जी आहे उहा तव्हां खणंदव, तव्हां इहो थोरी न सिराज कोन्हे, सिराज इज़ देयर, तव्हांजे हथ में सिराज खे तव्हां पढ़ो था पिया। ऐं ॿियो त मूंसां गॾु सिराज जो न
सिराज मूंखे पाण वटि घुरायो, इहो मुंहिंजी लाइफ जो टर्निंग पॉइंट हुई। जो सिराज मूंखे हिलाल पाकिस्तान में वठी वियो, जेकॾहिं मां हिलाल पाकिस्तान में न वञा ऐं हू अहिड़े क़िस्म जो मुंहिंजे लाइ दर न खोले छॾे जंहिंमें का झल पल कंहिं क़िस्म जी कोन हुजे, त मां बि जीअं ॿिया राइटर हलंदे हलंदे गुम थी वेंदा आहिनि, छॾे ॾींदा आहिनि, बेकार लॻंदो आहे हुनखे लिखणु, शायदि मां बि ईअं थी वञा हा। पर हुन माण्हू खे एॾी त ताक़त, एॾी त सघ ऐं हुनजो एॾो त करेज हुयो, कैरेक्टर हो हुन माण्हूअ जो हुन कॾहिं मूंखे कंहिं शइ ते लिखण कोन झलियो, जेकी वणे तूं लिख, एॾो फ्रीडम चए माण्हूअ खे होॾे। तंहिंजे करे उहो मां त हुनजो अहसानमंद आहियां, हुन अहसान आहिनि मूं ते, एॾे फ्रीडम सां लिखणु, हुनखे महसूसु करणु, फीडबैक अचणु, सॼो सिराज जे करे आहे। एंड मां त चवंदो आहियां ही वॉज मोर देन अ फ्रेंड, ही वॉज माई ब्रदर। ऐं हुनजी ट्रीटमेंट बि असां सां जेका हूंदी सभु ब्रदर्स वारी हूंदी हुई। साईं सिराजुल हक़ मेमण जी शख़्सियत ते सिंध जो अदीब ऐं लेखक मदद अली सिंधी पंहिंजा वीचार पेश करे रहियो आहे। साईं सिराज साहिबु उस्ताद हू हिन सॼे सिलसिले जो। सिंधी अदब में असां हुनखां सिखियासीं ऐं सिंधी सहाफ़त में त हुन जेका अख़बार खे हिलाल पाकिस्तान खे हिकु जदीद अख़बार बनायो, त हुन मुंहिंजी केतिरी रहनुमाई कई, इन करे मां हमेशह हुनखे पंहिंजो उस्ताद सम्झंदो हुउसि। तंहिंखां अलावा सिराज साहिब जो सिंधी ॿोलीअ लाइ तमामु घणियूं ख़िदमतूं कयल आहिनि। हुन सिंधी अदबी बोर्ड में बि कमु कयो ऐं आउं सम्झां थो त हुनजी जेका बि जेके ख़िदमतूं आहिनि उहे सिंधी अदब जे आसमान ते चमकंदियूं रहंदियूं। सामाईन, साईं सिराजुल हक़ मेमण बाबति असांजो अदीब लेखक प्रोफेसर एजाज़ कुरैशी चवे थो त साईं मां सम्झां थो त सिराज साहिबु हिकु तमामु वॾो माण्हू हो ऐं सिंध जो हिकिड़ो अज़ीम इंसानु जेकी चइजे, रोशन सितारो, ऐं जेको असां वटां विहामी वियो आहे। ऐं सिराज साहिबु बहैसियत हिकिड़े अदीब जे ऐं ॿोलीअ जे माहिर ऐं पंहिंजो सहाफ़ी हैसियत सां मां सम्झां थो हुन तमामु वॾो धाको ॼमायो ऐं जहिड़े नमूने सां अख़बार कढी हई ऐं उनजो एडिटर रहियो। ऐं उनखां सवाइ सिराज साहिबु जेको आहे ॿियो जेको क़ौमी ख़िदमत ॿोलीअ ते जेका हिन तहक़ीक़ आहे उहा एॾी मिसाली तहक़ीक़ अॼु ताईं कंहिं कोन कई आहे। अहिड़े नमूने सां अदब में ऐं सिंध जे क़ौमी उन में बि ख़िदमतनि में मजमूई तौर ते साईं जो तमामु वॾो नालो आहे। ऐं जेका पाण सर्वेंट्स ऑफ सिंध सोसाइटी क़ाइमु कई हूं, उन खां सवाइ हैदराबाद में सिंध एजुकेशन ट्रस्ट क़ाइमु करे सिंध जे नौजवान जूं तालीमी जेके ज़रूरतूं पूरियूं कयूं अथनि। मां सम्झां थो सिराज साहिब खे उन्हनि सभिनी ज़ावियनि खां जेके ॾिसंदासूं त असांखे तमामु घणो इहा शइ नज़र ईंदी त उनजो को ख़ाल भरिजण जो न आहे, उहो तमामु वॾो माण्हू हो। सामाईन, सिंध जो क़ौमी शाइर साईं इमदाद हुसैनी जंहिं बि पंहिंजी ज़िंदगीअ जो गच वक़्तु सिराजुल हक़ मेमण सां गुज़ारियो, हिन वेझड़ाई खां सिराजुल हक़ मेमण जी शख़्सियत खे ॾिठो ऐं उन सां गॾिजी कमु कयो। साईं इमदाद हुसैनीअ जा वीचार अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं। छो त ॿोलीअ जे हवाले सां ख़ुदि असां ॾिसूं था त असां वटि ॿोलीअ में जेको माहिरियत जेका सिराज वटि हुई उहा शायदि ई कंहिं वटि आहे। ऐं सिराज जेको ॿोलीअ जे हवाले सां किताबु ॾिनो सिंधी ॿोली, उहा सिंधी अदब जी इंतिहाई हिकिड़ी अहम तसनीफ़ आहे जंहिंमें हुन इहो नज़रियो ॾिनो, ॿ नज़रिया अॻु में मौजूदु हुआ त सिंधी ॿोली जेका आहे सामी सथ मां आहे, ऐं ॿिया वरी इन नज़रिए जा हुआ त सिंधी ॿोली संस्कृत मां निकितल आहे। सिराज हिकिड़ो टियों नज़रियो ॾिनो त सिंधी ॿोली इन्हनि ॿिन्ही ग्रोहनि खां क़दीम ॿोली आहे। ऐं इहो आउं सम्झां थो त वधीक सही बि आहे, उहो साबित बि कयो सिराज। मां सम्झां थो इहो हुनजो तमामु वॾो कमु आहे सिंधी ॿोलीअ जे हवाले सां। ऐं उनखां पोइ सिराज जेके नावल असांखे ॾिना आहिनि ऐं जेके कहाणियूं ॾिनियूं आहिनि, ऐं 1 दौर में जेको सिंधी ॿोलीअ ते ॾाढा ॾुखिया ॾींहं आया, सिंधी माण्हुनि ते ॾुखिया ॾींहं आया, उन्हनि में सिराज जो इहो कमु नावल ऐं कहाणियूं ख़ासि तौर ते इन्हनि तमामु हिकिड़ो अहम किरदारु अदा कयो। ऐं उन जेको आला अदब 1 दौर में तख़लीक़ थियो सिराज जो, उन में बि विसो आहे। आख़िरी ॻाल्हि जेका आउं तव्हांखे ॿुधाइणु घुरां थो उहा इहा, जंहिंजी मूंखे ख़बर आहे ऐं जंहिंमें मुंहिंजी दिलचस्पी बि रही, उहो कमु मूं सिराज जो ॾिठो न आहे पर मूं ॿुधो आहे त लतीफ़ जे रिसाले जे लुग़त सिराज साहिबु ठाही।
जेका अञा छपी न आहे ऐं शायदि तरतीब जे मरहले में हूंदी, उहो तमामु हिकिड़ो वॾो कमु आहे जेको हिकिड़ो इदारे जी लेवल ते इहो कमु थियणु खपंदो हो, जेको सिराज अकेले सिर कयो आहे। हूअं लतीफ़ जी लुगात गुरबख्शानी बि पंहिंजे रिसाले में ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना ॾिनी आहे। कल्याण अडवाणी ताईं सभिनी जिन बि रिसालो सहेड़ियो आहे। अलॻि सां लुगतूं लतीफ़ जूं कलीज बेग बि ॾिनी आहे ऐं भेरूमल बि कुझु सुरनि जी लुगत ॾिनी आहे, डॉक्टर बलोच बि लुगत ॾिनी आहे। पर मां सम्झां थो सिराज जो ई कमु जेको आहे न सो ॾिसण वटां हूंदो। सामाईन, सिंध जो ॾाहो लेखक ऐं उस्ताद साईं कलंदर शाह लकियारी सिराजुल हक़ मेमण बाबति ॻाल्हाईंदे चवे थो त साईं, ॿोली त हिकिड़ो नेचुरल फिनामिना आहे, उहा हलंदी रहंदी वहंदी रहंदी। सिराज साहिबु असां वटि पहिरियों लिंग्विस्ट आहे, बाक़ाइदे जे साइंटिफिकली सिंधी ॿोली खे स्टडी कयो। उन जा जेके नतीजा निकिता उहे अवाइली हुआ ऐं उनखां पोइ हाणे जे काफ़ी पेशरफ़्त थी आहे। लिंग्विस्टिक्स हिकिड़ी नई साइंस आहे जेका उभरी आहे, जेका सिंध में हाणे मुतारिफ़ थिए पई। पर जंहिं ज़माने में लिंग्विस्टिक्स जो नालो बि कोन हो, उन ज़माने में सिराज साहिब जो किताबु आयो। पोइ रुॻो इहो कोन घण रुखी शख़्सियत हो, पोइ अफ़साने निगारी में, नाविल नवीसी में, इहे सभु शयूं तक़रीबन नयूं नयूं फील्ड्स हुयूं उन ज़माने में, लेट 60s में, अर्ली 70s में, जंहिं ज़माने में सिराज साहिबु उभरी मथे आयो ऐं उन नए नस्ल खे, लिखंदड़नि खे, अदीबनि जे टोले खे तमामु घणो मुतासिर कयो। ऐं हाणे बि असां जेको सो उहा हाल महसूसु कयूं था ऐं कंदा रहंदासीं। हाणे मां चयो त हिकिड़ो ॿियो सुठो माण्हू एज़ ए पर्सन, हिकिड़ो सुठो माण्हू हो जेको असांखां मोकिलाए वियो ऐं उन जो ॾुख बहरहाल रहंदो ई रहंदो। सामाईन, हाण सिंध जे अदीबनि ऐं सुञाण साथियुनि पारां सिराजुल हक़ मेमण खे भेटा ॾियण लाइ लेख पेश कया वेंदा। ही लेख जिन जा लेखक आहिनि साईं ताज जोयो, साईं नसीर मिर्ज़ा, साईं रखियल मोराई, डॉक्टर गफ़ूर मेमण, डॉक्टर अयूब शेख, साईं तारिक अज़ीज़ शेख शामिल आहिनि। मोहतरम ताज जोए साईं सिराजुल हक़ मेमण जी शख़्सियत ते जेको मज़मून लिखियो आहे उन जो उनवान आहे सिराज, हिकु तारीख़ साज़ शख़्सियत, संदसि ज़िंदगीअ ते हिकु नज़र। सिंध ऐं सिंधी ॿोली सां सचो इश्क रखंदड़, ॾाहे दानिश्वर, कहाणीकार, नाविल निगार, मुहक़िक़ ऐं माहिर लसानियात, सिराज जो पूरो नालो सिराजुल हक़ वलद मोहम्मद याकूब मेमण हो। हिन 24 अक्टूबर 1933 ते टंडेजाम ज़िले हैदराबाद में जनम वरितो। संदसि वालिद मोहम्मद याकूब मेमण वक़्त जो बहितरीन तालीमदान, इल्म ऐं अदब सां चाह रखंदड़ हो। संदसि तर्जुमो कयल दीवान हाफ़िज़ सिंधी अदब में यादगार हैसियत रखे थो। सिराज ते पंहिंजे वालिद जे मिज़ाज जो असरु थियो ऐं शुरू खां ई लिखण पढ़ण सां वास्तो रहियुसि। इब्तिदाई तालीम ॻोठ मां वठण खां पोइ नूर मोहम्मद हाई स्कूल मां मैट्रिक जो इम्तिहान पास कयई ऐं समूरी बम्बई यूनिवर्सिटी में 3 पोज़ीशन खयई। संदसि तालीम BA ऑनर्स, MA, LLB आहे। पेशे जे लिहाज़ खां 1953 में सिंधी अदबी बोर्ड में नौकरी शुरू कयई ऐं 1955 में अदबी बोर्ड जो असिस्टेंट सेक्रेटरी मुक़ररु थियो। 1957 में CSS जो चिटा भेटीअ जो इम्तिहान पास करे इनकम टैक्स जे खाते में ऑफिसर मुक़ररु थियो, जितां 1969 में जबरी रिटायरमेंट थियसि। संदसि ख़िलाफ़ इल्ज़ामनि मां मुख्य सरकारी मुलाज़मत में हूंदे क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद अदबी तहरीकुनि में हिसो वठण ऐं क़ौमियत जे मौज़ू ते लिखण हो। इन खां पोइ कुझु वक़्तु वकालत कयई। 1971 में कराचीअ मां हिलाल पाकिस्तान जो इजरा थियो, जंहिं में खेसि एडिटर मुक़ररु कयो वियो। हिन अख़बार ज़रिए सिराज जदीद सहाफ़त में नवां लाड़ा आंदा। इन ते खेसि सिंधी सहाफ़त खे नओं जनम ॾियारींदड़ चयो वञे थो। 1977 में ज़ियाउल जे दौर में हिन फ़ौजी हुकूमत खां डिक्टेशन वठण खां इनकार कंदे हिलाल पाकिस्तान मां इस्तीफ़ा ॾिनी ऐं वापसि वकालत जे शोबे सां लाॻापिजी वियो ऐं उमिरि जे आख़िरी अरसे ताईं सुप्रीम कोर्ट जो सीनियर वकील रहियो। इनकम टैक्स कानून ते संदसि महारत सबबु खेसि इन मज़मून जे मैदान में इनसाइक्लोपीडिया चयो वेंदो हो। ज़ाती ज़िंदगी में खेसि 3 पुटनि जो औलाद थियो। सिराज सिंधी अदब जी हिकु घण पासाई शख़्सियत रहियो।
संदसि कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ 1961 में ए दर्द हली आओ जे नाले सां शाया थियो ऐं ॿियो मजमूओ अठो माण्हू 1985 में शाया थियो। जदीद सिंधी अदब में सिराज सभ खां वधीक तख़लीक़ी नाविल लिखिया ऐं ही उहो पहिरियों सिंधी लेखक आहे जंहिं 3 नावलनि ते ॿधल प्यासी धरतीअ रमंदा बादल जे नाले सां सिंधी अदब जी पहिरीं ट्रियोलॉजी लिखी। सिराज सिंध जी तारीख़ खे अफ़सानवी अंदाज़ में पढ़ण जो शौक़ु पैदा कयो। जिन सिंध जी तारीख़ अॻु में कान पढ़ी हुई तिन सिराज जा नाविल पढ़ी पोइ सिंध जी तारीख़ में दिलचस्पी वरिती। सिराज जो पहिरियों जग मशहूर नाविल पड़ाडो सोई सॾ 1979 में छपियो। ही नाविल सिंध ते अरगून ऐं तरखाननि जे कहरी दौर जी तारीख़ खे अफ़सानवी अंदाज़ में पेश करे थो। संदसि ॿियो नाविल मरण मूंसी आओ 1988 में छपियो। इन खां सवाइ मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना, मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल, तुझी दुनिया सभु रंग सावल संदसि अहम नाविल आहिनि। सिराज केतिरा ई ड्रामा पिणु लिखिया। हिकु मुतरजम जी हैसियत सां हिन चीन जे हारियुनि खे ज़मीन कीअं मिली, चूंड अमरीकी अफ़साना, ॾुखनि मां थो सिज उभरे, सिंध जी इक़्तिसादी तारीख़ किताब पिणु तर्जुमो कया। संदसि नाविल ऐं अफ़साननि जा मजमूआ अफ़सानवी अदब में तमामु घणी अहमियत जा हामिल आहिनि। सिराज पंहिंजी सहाफ़ती ज़िंदगी में रोज़ानी हिलाल पाकिस्तान जो एडिटर रहण दौरान अहम मसइलनि ते एडिटोरियल लिखण खां सवाइ रतीअ जी रिहाण ऐं मुल्ला जी ड्रोड़ ऐं जागो अख़बार में सियासी मंज़रनामो जे सिरे सां सभे मज़मून ऐं कालम लिखिया। सिराज शाइरी बि कई ऐं कराची जी सिंध खां धार करे वफ़ाक़ जे हवाले करण जे मौक़े ते कराचीअ जे नाले सां तारीख़ी ऐं अहम नज़म लिखियो। लसानियत जे हवाले सां संदसि अहम तसनीफ़ सिंधी ॿोली 1964 में छपियो जंहिं सिंधी अदब में ॿोलीअ जी इर्तिका जे हवाले सां नवां बहस छेड़िया। इन किताब में पहिरियों भेरो इन सिंध जे ॿियनि आलमनि सां इख़्तिलाफ़ कंदे सिंधी ॿोलीअ खे सिंध जी असलोकी ऐं बुनियादी ॿोली करार ॾिनो। जंहिंखे शुरू में जिन क़बूल न कयो उन्हनि बि तहक़ीक़ बाद आख़िर में अची साॻी ॻाल्हि कई। हिन किताब खे पाकिस्तान राइटर्स गिल्ड पारां इनाम पिणु मिलियो ऐं 2009 में हिन किताब जो अंग्रेज़ी तर्जुमो पिणु शाया थियो जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटी छपियो आहे। हिन ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में अंग्रेज़ी में 2 किताब हिस्ट्री ऑफ सिंधी लैंग्वेज, बायोग्राफी ऑफ एन अननोन सिंधी लिखी मुकमिल कया। इन्हनि मां पहिरियों किताब अशात हेठि आहे। सिंध जे हिन नामवर आलिम ऐं अदीब 2 फरवरी 1913 राति जो 3:30 वॻे लियाकत नेशनल अस्पताल कराचीअ में दिल जे आर्ज़े सबबि वफ़ात कई। सामीन हाणे अव्हां जी ख़िदमत में मोहतरम सिराज मेमण साहब खे भेटा ॾींदे साईं ताज जोए जो लेख पेश कयो वियो। हाणे साईं सिराजुल हक़ मेमण साहब खे भेटा ॾियण लाइ साईं नसीर मिर्ज़ा जो लेख पेश कंदासूं। 1962 धारे सिराज साहब जी कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ ऐं दर्द हली आओ ज़ाहिर थियो। तॾहिं मजमूए में हिकु कहाणी ॿिहणीअ ख़ासि तरह सां हिन जे अदबी शोहरत खे 4 चंड लॻी विया। इन मजमूए खां पोइ संदसि नज़रिए साज़ तहक़ीक़ी किताब सिंधी ॿोली शाया थियो त हिंद ऐं सिंध में इन हैरत अंगेज़ तहक़ीक़ आधार सिराज साहब जो शुमार ऐं फूह जवानी में ई लसानियात जे माहिरनि में थियणु शुरू थी वियो ऐं इहो ई त उहो दौरु हो जॾहिं सिंध जा वारिस कलमकार सुजाॻ थी चुका हुआ ऐं सिंध सां थींदड़ हांजण जे तदारुक लाइ सभिनी कलम धणियुनि जा कलम तहरुक में अची चुका हुआ। ही सभु भेण भाउर मूंखे चंड सितारनि वांगुरु ई भाईंदा हुआ ऐं उन्हनि में सिराजुल हक़ मेमण साहब त जहिड़ो कर नंढड़ो देवता पियो नज़र ईंदो हो भायां थो ज़हीन ऐं हसीन। सिराज साहब जो इहो ई दौरु हो जॾहिं पाण हैदराबाद में मोहम्मद उस्मान डिपलाई साहब जी डिपलाई प्रेस में रुपए रोज़ ते किताबनि जा प्रूफ पढ़ंदा हुआ ऐं उन ई ज़माने में डिपलाई साहब खे 2 किताब चीन में हारियुनि खे ज़मीन कीअं मिली ऐं ॿियो किताब ॾुखनि मां थो सिज उभरे तर्जुमो करे बि ॾिना हुआ ई। चवनि था त उन ई डिपलाई प्रेस जे कंहिं कुर्सीअ ते कम में महू वेठल हिन ख़ूबरू सिराज ते मोहम्मद इब्राहिम जोए साहब जी जीअं ई पारस निगाह पई हुई हिन नोखेज़ प्रूफ रीडर मुतरजिम सिराज साहब जो सभई राहूं सोन जूं थी वियूं हुयूं। तॾहिं डिपलाई साहब जी प्रेस मां जोए साहब हिन हीरे खे खणी सिंधी अदबी बोर्ड जी मुंडी में वञी जुड़े छॾियो हो जिते पहिरें त वञणु लाॻू थी चुको हो
ऐं शरीफ़ कमीशन सबबि दिलनि में नफ़रत जूं बाहियूं भड़की चुकियूं हुयूं। इजो न्याज़ हमायूनी साहब पंहिंजो ही बेपनाह ताक़तवर शहर हुन ज़माने में ई त लिखियो हो, रोईंदे रोईंदे नीर खुटी विया, लहू अची वियो अखिड़ियुनि में, आऊं कीअं खिलंदे खीर पियां, मुंहिंजी सिंधड़ी आहे सुॾकनि में। हेॾां ॿिए पासे वरी शेख हयात साहब सिंध में आवाज़ उभारियो, मूं शोला शोला गीत, जीअं तुंहिंजो चारो रोशन थिए। तॾहिं नसर में पंहिंजी शोला बयानीअ सां सिंध जे दोदनि ऐं सोढनि लाइ हिकु ज़बरदस्त जंगनामो नाविल जे सलूब में सभ खां अवल सिराज साहब ई तहरीर कयो ऐं नालो रखियांसि पड़ाॾो सोई सॾ, जेको असल में त तरखाननि जे बदतरीन दौर में सिंध सां थियल हाञनि जो तज़करो आहे, पर दरपर्दा हर दौर में सिंध में आयल धारियुनि जी लोध, यलगार ऐं पंहिंजनि खे अखियुनि पटे रखण जो ज़बरदस्त दर्स बि इन में आहे। ऐं हाणे छा हर्ज आहे त कहाणी किताबनि ऐ दर्द हली आओ, अठो माण्हू मरण मूं सी आओ ऐं सिंधी ॿोली ताज़ो रब्बानी साहब जी कहाणी कलियात आबियात ते मुहाग लिखाइण लाइ अदी फ़मीदा हुसैन मार्फत खेसि मसवदो मोकिलियुमि त उन तहरीर में रब्बानी साहब जो तज़किरो पोइ अवल मूई बाबति अहिड़ा शानदार ऐं सोन में तोरण जहिड़ा लफ़्ज़ लिखियाऊं। नसीर मिर्ज़ा जो हुकुम आहे त रब्बानी जी कहाणियुनि ते कुझु लिखी मोकिलियां, सो हाणे नसीर जहिड़े प्यारे शख़्स खे कीअं नाउमीद करियां, जंहिं मुंहिंजी नज़र में अदब ऐं फ़न में अहिड़ो नाव ऐं मर्तबो हासिल करे वरितो आहे, जंहिंजो हू लाइक़ बि आहे ऐं मुस्तहिक बि। सिराज साहब जा पाण बाबति इहे लिखियल लफ़्ज़ पढ़ी ख़ुशीअ में उन वक़्तु जीअं लुड़क लाड़ण शुरू करे ॾिना हुअमि, इजो ईअं ई संदसि लाॾाणे जी ख़बर ॿुधण सां अखियूं अश्कबार थी वयूं हुअमि। तॾहिं मूंखे संदसि पहिरीं कहाणी मजमूए जे सरनामे ते दर्ज न्याज़ हमायून जी हीअ सिट यकदम अखियुनि जे आॾो उभरी आई ऐं दर्द हली आओ त यादनि जे जज़ीरे में हलूं। सिराज साहब सिंध जा निहायत उमेद परस्त ऐं वतन जी रोशन आईंदे ते वेसाह रखंदड़ अज़ीम कलमकार हुआ, जिन पंहिंजे नाविल पड़ाॾो सोई सॾ जे इंतसाब में लिखियो हो त सिंध जे अॻूणनि, हाणोकनि ऐं ईंदड़ वक़्त जे सूर्य सोढनि जे नाले, ऐं अॼु उन अंत सां पढ़ण बाद मूंखे पक आहे त सिंध जे सिंधी समुंड किनारे माई कोलाची वारे शहर में काल लहद में जॾहिं पाण लही चुका हूंदा, तॾहिं सिंध जे माज़ी वारा सभु सूर्य दोदा, जोधा ऐं सूरमा पड़ाॾो सोई सॾ वारे हिन बहादुर लेखक सिराज साहब जे एज़ाज़ ऐं आजिया में हिकदमि ई उथी बीही रहिया हूंदा ऐं एतराम सां खेनि सलामी ॾियण लॻा हूंदा। सामीन, हाणे मां असांजे लेखक साईं नसीर मिर्ज़ा जा गुलनि जहिड़ा लफ़्ज़ जेके हिन सिराज साहब जहिड़ी शख़्सियत खे भेटा ॾियण लाइ लिखिया, जेके असां जी ख़िदमत में पेश कया। हाणे जी ख़िदमत में असांजे लेखक रखियल मोराई जा लफ़्ज़ पेश कंदासूं, जेके हिन सिराज साहब खे भेटा ॾियण लाइ लिखिया आहिनि। आकाश जी ऊचाइनि खे छोड़ंदड़ लेखक ऐं शख़्स जी मोकिलाणी। सिंध जी तारीख़ खे, सिंधियुनि जे धारियुनि हथां थियल क़तलनि खे ऐं मुसलसल सिंध जे अॼु लाइ विढ़ंदड़ सिंधी सूरमनि खे पंहिंजी सिंधी तारीख़ ते लिखियल पहिरें किताब पड़ाॾो सोई सॾ में फिक्शनाइज़ कंदड़ सिंध जे मुहिबे वतन, सिंध जे हक़नि लाइ अलॻि मुहाज़नि तां पंहिंजो आवाज़ सिंधी तोड़े अंग्रेज़ी में उथारींदड़ सिराजुल हक़ मेमण ऐं अदबी दुनिया में फ़क़ति सिराज लिखंदड़ अदीब, कहाणीकार, नाविल नवीस, सिंधी ॿोलीअ खे पहिरियों भेरो संस्कृत खां बि क़दीम ॿोली सम्झंदड़ ऐं सिंधी ॿोलीअ जहिड़ो जदीद किताब लिखंदड़ सिराज 79 वरियनि जी ॼमार में ऐं पंहिंजो सभु कुझु सिंध जे हवाले करे पाण मिटी माउ जी हंज में वञी आरामी थियो। सिराज साहब पंहिंजे तारीख़ी नाविल पड़ाॾो सोई सॾ में लिखियो ऐं इन में जेके किरदार तख़लीक़ कया, अॼु उहे किरदार तख़लीक़ तोड़े अमल जे रूप में तारीख़ जो हिसो आहिनि। 70 वारे ॾहाके जी शुरूआत में सिराज साहब जो लिखियल ही नाविल पड़ाॾो सोई सॾ आहे, जंहिंमें उन वक़्त ताईं सिंध जी वेड़ जी समूरी तारीख़ एंटी वन यूनिट जी तहरीक ताईं संदसि आॾो हुई। जॾहिं ही नाविल छपियो त इनखे अहिड़ी दिलचस्पी सां पढ़ियो वियो जो गुमान थींदो आहे त शायदि ई को किताब सिंधी ॿोलीअ में हिन खां अॻु छपियो हुजे। ख़ासि तौर शागिर्दनि जे हिसे में ही अहिड़ा नाविल पढ़ण लाइ आयो जंहिं हिननि में हिकु बेहद वेढ़ाक वतन परस्तीअ वारो जज़्बो पैदा कयो। हिन नाविल सिंधी पढ़ंदड़नि खे अरगूननि, तरखाननि ऐं मुग़लनि जी समूरी तारीख़ गॾु करे ॾिनी। ईअं ही नाविल सिंध जी तारीख़ जो हिकु बाब आहे।
जेको हिन नाविल जे रूप में असांखे सिराज साहब ॾिनो। सिराज साहब ॿियो उहो नाविल सिंधी ॿोलीअ खे मरण मूं सी आओ जे नाले सां ॾिनो, जेको घणे हद ताईं शाह इनायत जी वेड़ वारे पस मंज़र में आहे। हीउ नाविल बि तारीख़ जे हिकु दौर खे पाण में समाए बीठो आहे, जंहिंमें हीरोइज़म घटि, वीचार अॻे नाविल खां वधीक आहे, संजीदगी वधीक आहे, ॿोली जी गहराई वधीक आहे। मां सम्झां ईअं थो त हीउ नाविल पढ़ाॾो सोई सॾ खां केतिरियूं विखूं अॻिते वधी आयल आहे। तख़लीक़ी तौर ऐं तारीख़ी तौर बि ईअं ही ॿई नाविल असांखे पंहिंजी तारीख़ जे लॻभॻि 2 सदियुनि खां वाक़ुफ़ त करे विया, पर हिकु हौसलो बि ॾेई विया। जंहिंखां पोइ सिराज साहब असांखे ख़ूबसूरत ट्रालाजी ॾिनी, जेका बि पंहिंजो मिसाल पाण आहे। सिंधी अदबी बोर्ड सां लाॻापो हुजण वक़्तु सिराज साहब अमरीकी नामियारनि लेखकनि जूं कुझु कहाणियूं बि तर्जुमो कयूं, जेके अॻिते हली हिकु नामियारे कहाणीकार ग़ुलाम रब्बानी आगरे साहब जे तर्जुमो कयल अमरीकी कहाणियुनि सां गॾु हिकु किताब जी सूरत में शाया थियूं। हिन किताब जो नालो चूंड अमरीकी अफ़साना आहे, पर इहो वॾो सच आहे त सिराज साहब अदब में हिकु आला नाविल नवीस मर्तबो ई रखे थो। तहक़ीक़ में संदसि किताब सिंधी ॿोली पहिरियों किताब हो, जंहिंमें सिराज साहब इहो ॿुधाइण जी कोशिश कई त सिंधी ॿोली हितां जी आसपास ॻाल्हाईंजंदड़नि ॿोलियुनि जे सिलसिले जी ॿोली आहे, जंहिंजो सामी नसल जी ॿोलियुनि सां वास्तो घटि आहे। ऐं ईअं सिराज साहब जी इन ॻाल्हि सिंधी ॿोलीअ जी खोज लाइ न रुगो हिकु नए बहस जी शुरूआत कई, पर तहक़ीक़ लाइ नवां दरवाज़ा बि खोलिया। जंहिंखां पोइ ईंदड़ मौक़िक़नि खे ॿिया तरफ़ बि ॾिसणु शुरू कया, जेके अॻु में ॾिसण लाइ न मिलिया हुआ। हू पंहिंजे शख़्स में जेॾो कदावर ऐं बावकार हो, अदब में ओतिरो ई कदावर ऐं बावकार रहियो। अदब खां सवाइ हिन सिंध खे छा ॾिनो, इहो बि डिघो दास्तान आहे, जंहिं लाइ को किताब घुर्जे। सामईन, सिराज साहब खे भेटा ॾियण लाइ ही सोणा लफ़्ज़ साईं रखियल मोराई जा अव्हां जी ख़िदमत में पेश कयासूं। सिराज साहब खे भेटा ॾियण लाइ हाण डॉक्टर गफ़ूर मेमण जो लिखियल लेख अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासूं। हिन लेख जो उनवान आहे सिराज जी तहरीरुनि जो फ़िक्री पस मंज़र। सिराज जी कहाणियुनि में जदीद दौर जी कहाणियुनि जी आलमगीर सोच जो अहसास समायल आहे, जंहिंमें अहिड़े मुआशिरे जी शदीद ख़्वाहिश आहे जंहिंमें इस्तेहसाल न हुजे, नाइंसाफ़ी न हुजे, ज़मीर ऐं ज़हन जी आज़ादी हुजे। सिराज जी कहाणियुनि में मुक़ामी रंग सां गॾु जदीद दौर जी बदिलजंदड़ फ़िक्र मुताबिक़ नौजवाननि जो इहो शदीद इज़हार बि मौजूदु आहे, जेकी काइनात तस्ख़ीर करणु चाहिनि था। कहाणियुनि में नवां रंग ऐं नवां ढंग मौजूदु आहिनि। संदसि कहाणी ए दर्द हली आओ अहिड़ो अहसासु रखे थी, जंहिंमें जदीद तहज़ीब ऐं क़दरुनि विच में जागीरदारीअ वारा रवैया ज़ेरे बहस अचनि था। कहाणी में हिकु तवील बहस छिड़ियल आहे त वक़्त जी तक़ाज़ा ऐं मज़हब जो रवैयो केतिरो हिक ॿिए सां ठहकी अचनि था। कहाणी जी शुरूआत हिकु पार्टीअ सां थिए थी, जंहिंमें शफ़ीक ऐं शमी ॿ मरकज़ी किरदार आहिनि, जिन जो पार्टीअ में औरत ऐं मर्द बाबति बहस छिड़ियल आहे। कहाणीअ में अलमियो उन वक़्तु शुरू थिए थो जॾहिं शमी महफ़िल में वॼंदड़ मूसीक़ी ते बेइख़्तियार थी पंहिंजा माज़ीअ जा वर्क उथलाए थी। उन वक़्तु शफ़ीक, जंहिंजी पार्टीअ में अना जी तामीर थी रही हुई, उन ई खे धकु लॻे थो ऐं खेसि ख़बर पवे थी त संदसि ज़ाल जो को ॿियो चाहींदड़ हो, जंहिं उन जी मोहबत में जान कुर्बान करे छॾी। उन वक़्तु संदसि ज़हन, शऊर ऐं जज़्बात जी कैफ़ियत खे धकु लॻे थो ऐं पोइ हू आफ़ाक़ी क़दरुनि में इंसानियत ॾांहुं मोट खाए थो ऐं शमी खे प्यार करे थो। मजमूई तौरु हिन कहाणी में मथे तबिके में बदिलजंदड़ क़दरुनि जे टोड़ फोड़ जो फ़िक्र मौजूदु आहे, जंहिं ते रोशन ख़्यालीअ जो असरु आहे। सिंधी कहाणीअ ते मग़रबी फ़न ऐं मौज़ूअनि जा तजुर्बा ऐं देवमालाउनि खे अलामती तौर ते खणी इंसानी अलमीअ खे पेश करण जो तजुर्बो सिराज साहब शुरू कयो हो, जंहिंमें संदसि 2 कहाणियूं क़ाबिल ज़िक्र आहिनि, हिकु पाताल ऐं ॿी इंसान ऐं देवता। कहाणी पाताल में सिराज तबक़ाती समाज जी हक़ीक़त खे अलामती अंदाज़ सां पेश कयो आहे, जंहिंमें महसूस थिए थो त देवताउनि जो अज़ाब ऐं ॾुख संदन अज़ियत एतिरी नाहे जेतिरी इंसानी तबक़ाती समाज में इंसान पल पल में भोगे थो। तमसीली अंदाज़ में देवताउनि जे वातां गैर तबक़ाती समाज जे नज़रिए जो प्रचार ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ सां थियल आहे। सिराज हिक ई वक़्तु जदीद दौर जे घणनि पासनि खे खणे थो, जंहिंमें सरमाएदारीअ जे बदिलजंदड़ क़दरुनि में इंसानी रवैया ऐं उन्हनि जो नफ़्सियाती असर, रोशन ख़्याली जे बुनियाद ते जदीद इल्मी बहस ऐं उन्हनि जा असर, ऐं साॻे वक़्तु सरमाएदारी में पैदा थींदड़ मुआशी घोटालो, ओरियत जी ज़िंदगीअ जो अलमियो
साणस थींदड़ गैर इंसानी सलूक ऐं समाज खे तब्दील कंदड़ फ़िक्र। पोरियतनि जी जदोजहद सभई मौज़ूअनि सिराज ॾाढी फ़नकारीअ सां ऐं फ़िक्री गहराई सां खणे थो। मजमूई तौरु हिननि कहाणी जे जाइज़े मां मालूम थिए थो त सिराज सिंधी कहाणी में रोशन ख़्याल फ़िक्र ऐं तरक़ी पसंदीअ जे तक़ाज़ाउनि खे ॾाढो फ़नी ऐं पेराइती ऐं जदीद अंदाज़ सां पेश कयो आहे, जंहिंमें किरदार न त नारेबाज़ी कनि था न नज़रिये जो प्रचार, बल्कि संदन मुआशरती ऐं नफ़्सियाती ज़िंदगीअ जा पहलू अहिड़ी तरह पेश कयल आहिनि जो पढ़ंदड़ ख़ुद ब ख़ुद तबक़ाती समाज जे रूप खां नफ़रत करणु लॻे थो, पुराणनि रिवायतुनि, क़दरुनि ऐं जदीद दौर जी तक़ाज़ाउनि खे सम्झणु लॻे थो। सामईन, डॉक्टर गफ़ूर मेमण जो लेख अवां जी ख़िदमत में पेश कयोसूं। हाण भेटा ॾींदे डॉक्टर अयूब शेख लिखे थो त सिराज साहब टंडे जाम में ॼाओ त वक़्त जे ज्योतिषनि उन दौर जे पुलिस वारनि मीरनि ऐं पीरनि खे ख़बरदार कयो हो त संदसि इलाक़े में अहिड़ो शख़्स पैदा थियो आहे जेको औरतुनि जी तालीम जो हामी आहे, जेको संदन कुंद ज़ैन रिवायतुनि जो मुख़ालिफ़ आहे, जेको अंग्रेज़नि ऐं उन्हनि जी आपेशाइनि जे ख़िलाफ़ आहे। अहिड़े दौर में जॾहिं सिंध अंग्रेज़नि तोड़े बम्बई वटि गिरवी थियल हुई, टंडो जाम हिकिड़ो ॻोठु हुयो। जनाब सिराज अहिड़े माहौल में पैदा थियो हुयो जिते इल्म बदिरां ज्योतिषनि वसीले ज़िंदगी जा दग ॻोल्हिया वेंदा हुया, पर हिन जे लाइ वॾो सहारो संदसि वालिद जनाब मोहम्मद याकूब मेमण, जेको पाण तालीमी शोबे सां वाॻियल हुजण करे फारसी जो माहिर हुयो ऐं हिन पाण ईरान जे मशहूर शाइर ख्वाजा शम्सुद्दीन मोहम्मद हाफ़िज़ शिराज़ी ॼम 1325 ऐं वफ़ात 1399 जेको हाफ़िज़ शिराज़ी जे नाले सां मशहूर हुयो, तंहिंजे कुल दानिश माया दीवान हाफ़िज़ जो तर्जुमो कयो हुयो। सिराज साहब नंढे हूंदे वालिद जी तरबियत में लिखणु शुरू कयो। हिन पंहिंजो तख़ल्लुस रखियो बिस्मिल। इन तख़ल्लुस या कलमी नाले मां ई इन ज़माने जे तस्वीर जा नक्श संदसि ज़हन ते मौजूद ॾिसी सघजनि था। सिराज साहब 19 वरनि जी ॼमार में नंढे खंड जे मशहूर नॉवलिस्ट कृष्ण चंद्र जो नाविल ॾखिण मां थो सिज उभरे जो तर्जुमो मोहम्मद उस्मान डीपलाई साहब जे चवण ते कयो। इन किताब ते पिण सिंधीकार जो नालो सिराजुल हक़ बिस्मिल लिखियल आहे। हिकु ॾींहुं सिराज साहब जे तख़ल्लुस ते संदसि वालिद साहब एतिराज़ वारींदे चयो हुयो त जीअरनि खे मुअल न हुजणु घुरिजे। मिस्टर याकूब मेमण साहब खे 6 पुट ऐं 5 न्याणियूं थियूं। घर में मसलो पुटनि जो न पर न्याणियुनि जी तालीम जो पैदा थियो। माइटनि में शोरू थियो, रिवायतनि जा अमीन ऐं रिवायत शिकिन अटकी पिया। मोहम्मद याकूब मेमण सिराज साहब जे तालीम खे ॻोठ में पूरो कराए 5 न्याणियुनि जी तालीम जो झंडो ऊचो कयो। चौधारी रड़ पइजी वई। हिकु ॾींहुं सिराज साहब पंहिंजी भेनरुनि सां गॾिजी न्याणियुनि में तालीम जी वाधारे लाइ पंहिंजे जनम भूमीअ ॻोठ ऐं लॻ लाॻापा टोड़े हैदराबाद पहुतो। उन्हनि न्याणियुनि मां 2 खां वाक़ुफ़ आहियो, जिन में हिकु अदी डॉक्टर फमीदा हुसैन ऐं ॿी अनीसा हुसैन आहिनि। सामईन, ही चंद सिटरूं हुयूं डॉक्टर अयूब शेख जूं जेके हिन सिराज साहब खे भेटा ॾियण लाइ लिखियूं। हाणे अवां जी ख़िदमत में मोहतरम तारिक अज़ीज़ शेख जूं चंद सिटरूं सिराज साहब खे भेटा ॾियण लाइ पेश कंदासूं। नाविल निगारीअ में सिराज सिंधी अदब खे मयारी ऐं तारीख़ी शयूं ॾिनियूं। कहाणियुनि लिखण खां अॻे हिन नाविल निगारी में दिलचस्पी वठणु शुरू करे छॾी हुई। जॾहिं त इर्तिकाई तहरीरुनि में हिन तर्जुमा कया हुआ। संदसि तबज़ात लिखणनि जी शुरूआत 60 वारे ॾहाके खां शुरू थिए थी। सिराज सिंध जी तारीख़ खे अफ़सानवी अंदाज़ में पढ़ण जो शौक़ु ॾियारियो। जिन सिंध जी तारीख़ अॻे कोन पढ़ी हुई, तिन सिराज जा नाविल पढ़ी पोइ सिंध जी तारीख़ खे पढ़ियो। सिंध जे हिन बेमिसाल नाविल निगार अरगूननि ऐं तरखाननि जे ज़माने जी तारीख़ खे पढ़ाॾो सोई सॾ नाविल में पेश कयो। वॾी ख़ूबीअ सां हिन तारीख़ी नाविल जी शुरूआत कई। सिराज जे नावलनि जो सिलसिलो सिंध जी तारीख़ जे तरतीब वार बाबनि जीअं आहे। हिन नावलनि सां गॾोगॾु कहाणियुनि जो हिकु ॿियो मजमूओ अठों घर 1985 धारे पिणु लिखियो, जॾहिं त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते संदसि मज़मून ऐं मकाला पिणु अख़बारुनि ऐं रिसालनि में शाया थींदा रहिया। सिंध जो ही नसर नवीस न फ़क़ति कहाणीकार, नाविल निगार, ॿोलीअ जो माहिर ऐं कालम निगार आहे, पर नसर जे हवाले सां ऑल राउंडर रहियो आहे। सामईन, हाणे सिराज साहब खे भेटा ॾियण लाइ ही चंद लफ़्ज़ हुया मोहतरम तारिक अज़ीज़ शेख साहब जा। अॼोके प्रोग्राम में एडिटोरियल आहे अवामी आवाज़ जो, जंहिंजो उनवान आहे सिराजुल हक़ मेमण जो लाॾाणो। सिंध जो घण रुखो ॾाध धणी सिराज मेमण अॼु असां में नाहे रहियो।
सिराज मेमण जी शख़्सियत जा केतिरा ई पासा अहिड़ा आहिनि जिन ते जेतिरो लिखिजे ओतिरो घटि हूंदो। के माण्हू शख़्सियत में हिकु इदारो हूंदा आहिनि, वरी पहाको सिर्फ़ सिराज मेमण जहिड़नि घण पासाई शख़्सियत रखंदड़ माण्हुनि लाइ ई रिज़र्व थियल आहे। हिन इहो हिक ई वक़्तु नाले वारो लेखक, अदीब, ॿोली जो माहिर, नाविल नवीस, कालम नवीस, अफ़साना नवीस, कहाणीकार, कानूनदान, सहाफ़त ऐं दानिश्वर तौरु अमुल ख़ूबियुनि तोणे अनेक सलाहियतुनि जो मालिक पंहिंजे दौर जो हिकु अहिड़ो जरकंदड़ आईनो लिखियो वेंदो हो जंहिंमें सिंधी माण्हुनि खे पंहिंजे अंदर जो अक्स नज़र आयो। जेकॾहिं हीअं चइजे त सिराज मेमण जे लिखणनि सुतल शऊर खे जाॻाइण में अहम किरदारु अदा कयो त को वधाउ न थींदो। सभई ॼाणनि था त सिराज जी लिखणीअ में अफ़सानवी फिक्शन हुजण जे करे मुश्किल ऐं मुबहम मज़मून बि सवला ऐं संजा थी पवंदा हुआ, जिन खे नंढी सतह वारो पढ़ंदड़ बि दिलचस्पी सां पढ़ंदो हो। संदसि लिखणी आम बि इन करे ई थी त ख़ासि मुक़ाम बि उन करे ई हासिलु कयईं। 1983 वारे अमरेती दौर में शुरू कयल MRD तहरीक में बि सिराज जे नावलनि जे किरदार जी झलक मिलंदी हुई। ज़ियाउल-हक़ वारे अमरेती दौर में हर कोठायल अहले कलम कॉन्फ्रेंस में सिंध जे समूरनि अदीबनि, लेखकनि ऐं दानिश्वरनि खे बि शिरकत करण जी कोठ ॾिनी वेंदी हुई, जंहिंमें सिंध जे घण गुरू सॾाईंदड़ केतिरनि ई चोटी वारनि शख़्सियतनि शिरकत जी हामी भरी हुई। पर तॾोके कड़े इम्तिहान वारे वक़्त में जॾहिं मज़ामत कंदड़ माण्हुनि खे सरेआम मैदाननि ते पुठाड़नि ते कोड़ा वसाया विया थे, अहिड़ी हथ ठोकी कॉन्फ्रेंस जी शर्मनाक कोठ खे ललकारींदे जिन माण्हुनि खुलो खुलायो इनकार कयो, तिन में सिराज न रुगो शामिल हो बल्कि इन समूरी सथ जी सरवाणी कई। हिन खां अॻु में सिर्फ़ मोहम्मद उस्मान डिपलाई ऐं डॉक्टर गुरबख्शाणी सघारे लेखकनि तौरु लेखिया वेंदा हुआ, पर पढ़ाॾो सोई सॾ किताब अचण खां पोइ सिराज उन्हनि खां बि अॻिते निकिरी वियो। इहा ॿी ॻाल्हि आहे त मोहम्मद उस्मान डिपलाई ऐं डॉक्टर गुरबख्शाणी जी तख़लीक़ी पोरीअ जी मञता खां इनकार नथो करे सघिजे। सिराज मेमण जी ॿोली, अदब ऐं सहाफ़त में ॾाह भरे नुक़्ते नज़र हिकु अहिड़ी जिदत आंदी जीअं हिकु बीठल तलाउ में पथर उछलाए हलचल पैदा थींदी आहे। हू निहायत बेबाक, ख़ुददार ऐं ईमानदार माण्हू हो जंहिं हर शोबे में कमिटमेंट वजूद जी सचाई सां कमु कयो। शायदि इहो ई सबबु हो जो हू हर सरकारी इदारनि जे लाइ नाक़ाबिले बर्दाश्त रहियो। सिराज साहब सहाफ़त में बि अदब समेत ॿियनि शोबनि वांगुरु नुमाया नज़र आयो। रोज़ानी हिलाल पाकिस्तान जे एडिटर थियण खां पोइ हिन सहाफ़त में नवां लाड़ा मुतारिफ़ कराया जेके अॼु बि इख़्तियार कया वञनि पिया। इहो दौर सहाफ़त जो सुनहरी दौर लेखियो वञे थो, छाकाणि त सिराज जे ई असर ऐं सोबत हेठि रही सहाफ़ियुनि जी जेका खेप पैदा थी, उहे अॼु बि सहाफ़त में हिकु अलॻि थलॻ हैसियत रखनि था। सिराज सिंधी सहाफ़त जे ज़रिए हिकु अहिड़ो मोर्चो बणायो जंहिंजे आधार सिंध ऐं सिंधी माण्हुनि जो केस विढ़ण वारी रवायत क़ाइमु थी ऐं इन सां गॾु सहाफ़त जो सिंधी माण्हुनि सां कमिटमेंट जो माहौल पैदा थियो। हिन सहाफ़त में सिंधी ॿोली में जिदत आंदी, जंहिंखां पोइ सहाफ़त में अदब वारो अंसर नज़र अचणु लॻो। सिराज जी सहाफ़त में प्रो पीपुल वारो लाड़ो आंदो, जंहिंखां पोइ सहाफ़ती ॿोली वधीक पुख़्ती, मज़बूत ऐं मयारी बणिजी वई। जॾहिं बि मज़ामती अदब ऐं सहाफ़त में नवनि लाड़नि जो ज़िक्र निकिरंदो त सिराज मेमण जो नालो नुमाया नज़र ईंदो। सामईन, ही हुयो अवामी आवाज़ जो इदारियो जंहिंमें सिराज मेमण खे भेटा पेश कई वई। सामईन, हाणे वहां असांजे कलम धणिन मोहतरम ताज जोयो, मोहतरम नसीर मिर्ज़ा, मोहतरम रखियल मोराई, डॉक्टर गफ़ूर मेमण, डॉक्टर अयूब शेख, मोहतरम तारिक अज़ीज़ शेख जा साईं सिराज मेमण खे भेटा ॾियण वारा लेख ॿुधा। सामईन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जो कचहरी प्रोग्राम जेको सिंध जे अरॾे पुट ऐं ॾात धणी साईं सिराजुल हक़ मेमण खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ पेश कयो वियो। इन ई मौक़े ते असां इहा ॻाल्हि करण में बि फ़ख़्रु महसूसु करियूं था त सिंध सिराज मेमण साहब जहिड़ा अमुल हीरा ऐं लाल पैदा कया आहिनि, जिन पंहिंजी पूरी जमार, पंहिंजूं पूरियूं सलाहियतूं ऐं ज़हन पंहिंजी धरती माउ, उन जी ॿोली ऐं उन जे ॼावण लाइ अर्पे छॾी ऐं सिंधी क़ौम खे हिकु उत्साहींदड़ ऐं पंहिंजे वजूद जे बचाव सां गॾु आजपे लाइ वेड़ जा गस ॿुधाईंदो असां खां जिस्मानी तरह त जुदा थी वियो आहे, पर सिंध
ऐं सिंध वासियुनि जी दिलनि में सिराजुल हक़ मेमण हमेशह ज़िंदा रहंदो। हिन जे इल्मी अदबी खेत्र मां सिंधी क़ौम पंहिंजो शानदार आईंदो हासिल करण में हिकु ॾींहुं ज़रूरु कामयाबु थींदी। मां आख़िर में सिंध जी क़ौमी जदोजहद कंदड़ पार्टियुनि ऐं धुरियुनि खे गुज़ारिश कंदुसि त सिराज साहब जे किताबनि ख़ुसूसन पढ़ाॾो सोई सॾ ऐं मरण मूं सी आव ऐं ॿिया किताब वॾे अंदाज़ में शाये करे पंहिंजे वर्करनि खे पढ़ाइनि। इन खां सवाइ इहा पिणु गुज़ारिश कंदुसि त हर सियासी ऐं क़ौमी धुर खे पंहिंजे पार्टी अंदरि पब्लिकेशन विंग क़ाइमु करणु घुर्जे। सुठा ऐं मयारी किताब शाये करे जंहिंमें दुनिया जी मज़ामती तहरीकुनि जो ज़िक्र हुजे उहे कारकुननि खे पढ़ाया वञनि, छाकाणि जो क़ौमी जदोजहद में पुख़्तो ज़हनी जदोजहद में वाज़े ऐं नुमाया हिसो वठंदो आहे। इंसान पाण खे जॾहिं कंहिं मक़सद लाइ अर्पींदो आहे, इन लाइ खेसि शऊर ऐं तारीख़ी मज़ामती इल्म जी ज़रूरत पवंदी आहे। सामाईन, कचहरी प्रोग्राम जे आख़िर में असां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जी तवसुत सां समूरी दुनिया जे सिंधियुनि पारां सिंध जे अरॾे पुट साईं सिराजुल हक़ मेमण खे संदसि कयल क़ौमी इल्मी ऐं अदबी ख़िदमतुनि ते ख़िराज तहसीन पेश करियूं था ऐं सिंधी क़ौम खे अपील करियूं था त साईं सिराजुल हक़ मेमण जी कयल इल्मी खेत्र मां पूरो फ़ाइदो वठी पंहिंजी क़ौमी सुञाण मञराइण वारो असल मक़सद हासिल करण जी कोशिश कनि। सामाईन, कचहरी प्रोग्राम जे मेज़बान इमदाद अली ओडो खे इन ई आस ऐं दुआ सां इजाज़त ॾींदा त शाल सदाईं सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन